अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आहिया मारवी थीम सबका पेरी शाम कंदासी हेडलाइंस। मुस्लिम लीग नून जो महांगाई मार्च लाहौर का अब्दुल शहबाज ऐं मरीम नवाज़ से पाणी में रवानो थींदो। महांगाई मार्च लाइ काफ़िलो बबगे मॉडल टाउन लाहौर का रवानो थींदो। MNS MPS ते बदल कमेटी जोड़ी वई। ख्वाजा साद रफ़ीक कमेटी जो सरबराह हूंदो। इमरान नसीर, ख्वाजा सलमान रफ़ीक, राना मशहूद समेत ॿिया MPS पंहिंजे तमाम मार्च जे काफ़िले में शामिल हूंदा। मार्च गुजरावाला ऐं झेलम खां थींदो। 28 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो। लॉन्ग मार्च जो पहिरियों जस्सो अॼु राति गुजरावाला में थींदो। हमज़ा शहबाज जो चवणु आहे त इमरान खान खे ॿिन्ही ॻाल्हि मां कढी आवाम जी अदालत आॾो पेश कयो वेंदो। इस्लामाबाद में हुकूमत मुखालिफ दौर जलसन सबब रेड जोन के मुकम्मल सील करण जो फैसलो। सूबन के 12,000 इनकारन की इजाफी नफ़ी घुराइण की समरी हुकूमत के मोकिली वई। पुलिस इक़्तिदारनि जो चवणु आहे त PTI ऐं PDM कारकुननि जे दुबदू न थियण खे यकीनी बणाए वेंदो। सियासी पार्टियुनि खां को बि रोड ब्लॉक करण न ॾिनो वेंदो। सरकारी अस्पतालनि, पुलिस इंतज़ामिया जे एहलकारनि जूं मोकलूं बि रद्द कयूं वियूं। महांगाई मार्च नाइल टोले खिलाफ बेतमादी नतीजा साबित थींदो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त महांगाई मार्च इमरान खान खां छुटकारे जो मार्च आहे। महांगाई मार्च कश्मीर विकिरो कंदड़नि खां छुटकारे जो मार्च आहे। फैसले जी घड़ी अची चुकी आहे। आवाम जे हक़ सां गॾु बीहणो आहे। आवाम घरनि मां निकिरे पंहिंजे घरनि खे महांगाई जे अज़ाब खां बचाए। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी अॼु कबायली ज़िले कुरम जे तालुके पाराचनार में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदो। बिलावल भुट्टो पाराचनार में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में कारकुननि खे ख़िताब कंदो। पाराचनार में पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जे जलसे जूं तैयारियूं मुकमल करे वरितियूं। वज़ीर आज़म इमरान खान अॼु मंझंदि 3 वॻे कवालिया में जलसे खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म जे ख़िताब जलसे लाइ स्पोर्ट्स ग्राउंड में तैयारियूं जारी। इमरान खान सुभाणे आसर दिहाड़ इस्लामाबाद जे ब्रेड ग्राउंड में बि जलसो कंदो। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जो चवणु आहे त 27 मार्च जो जलसो ज़मीर फरोशी ऐं करप्शन जी सियासत खे ख़त्म करे छॾींदो। इत्तेहादी अदब हुकूमत जो हिसो आहिनि ऐं सुभाणे बि हूंदा। ईंदड़ ॾींहनि में सुठियूं ख़बरूं ॿुधण में ईंदियूं। वज़ीर आज़म इमरान खान सियासी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर तलब करे वरितो। इजलास में क़ौमी असम्बली जो स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। बेतमादी रिथ इत्तेहादनि सां राब्तनि समेत ॿियनि अहम मामलनि ते ग़ौर वीचार थींदो। सेंट्रल कोर्ट लाहौर में FIA मनी लॉन्ड्री केस जी ॿुधणीअ जो लिखत में हुक्मनामो जारी करे चुको आहे। अदालत नवाज़ लीग जे सदर शहबाज शरीफ खे ईंदड़ ॿुधणे में साथी हैसियत में तलब करे वरितो। अदालत शहबाज शरीफ खे 4 अप्रैल ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। चूंड मुहिम में वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जी पाबंदी ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट तेहरीरी हुक्मनामो जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन खे नोटिस 28 मार्च ताईं जवाब तलब। इमरान खान जे वकील जो चवणु आहे त चूंड मुहिम में वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ते पाबंदी कानून जे ख़िलाफ़ आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ईंदड़ ॿुधणे ते अटॉर्नी जनरल खे तलब करे वरितो। जस्टिस आमिर फारूक 3 सफ़नि ते बदल हुक्मनामो जारी करे छॾियो।
मुस्लिम लीग नून जे अखबार मोहम्मद जुबैर दावा कई आहे त हुकूमत खे 140 खां घटि मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। मोहम्मद जुबैर जो चवणु आहे त इमरान ख़ान अक्सरियत विञाए चुको आहे। परवेज़ इलाही खे वॾे वज़ीर जो उहिदो ॾियण जो फ़ैसिलो ॿिन्ही पार्टियुनि जी क़यादत कंदी। कुझु SMS ते ख़बरूं नशर थियूं आहिनि त जंहिंजी मरियम अरगज़े तरदीद कई आहे। ऑपोजिशन के 30 अरब रुपयनि जा प्रेसिडेंट बलूचिस्तान के सीनियर वज़ीर के उहिदे तां हटाए पियो। ज़हर बुलैदी खां सीनियर सूबाई वज़ीर जो कलमदान वापसि वरितो वियो। ज़हर बुलैदी के उहिदे तां हटाइण जो नोटिफिकेशन जारी कयो पियो। ज़रियनि मूजिब ज़हर बुलैदी पारां ऑपोजिशन के 30 अरब रुपयनि जा कर्ज़ जारी करण ते बलूचिस्तान जो वॾो वज़ीर फैज़ नाराज़ हो। ज़हर बुलैदी के अॻुवाट परिथाबंदी वारी वज़ारत तां हटाए वियो हो। मुल्क में कोरोना सबब वधीक 4 माण्हू हयात विञाए वेठा। NCOC मूजिब कोरोना सबब पौधे जो मजमूई अंग 30,340 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जा 199 नवां केस साम्हूं आया। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.62% रही। मुरीद शाख वैसा रोड हादसे में एक ॼणो हयाती विञाए वेठो। मंठा रोड ते अजातल गाड़ी से टक्कर में एक ॼणो मोहम्मद अफजल पहुची वियो। इतला ते पुलिस पहुची 40 शख्स जो मड़खणा अस्पताल में ज़रूरी घोषो पूरो करण बाद वासन हवाले करे छॾियो।